निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास सिविल ऐं अस्करी क़यादत पारां सीड़पकारी बाबति क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। ज़राअत मैदनियात ऐं IT बाबति मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। PTI चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ साइफ़र केस जी पहिरीं ॿुधणी। ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत जे जज अबुल हसनात ज़ुल्करनैन कार्रवाई हलाई। PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी खे अदालती कमरे में पेश कयो वियो।